सिंध जे वक्ती गवर्नर अवैस कादिर शाह के गवर्नर हाउस इस्तेमाल करण का अमले रोके छो। सिंध हाई कोर्ट वक्ती गवर्नर के गवर्नर हाउस वञण की इजाज़त ॾेई छॾी। अवैस कादिर शाह गवर्नर हाउस वञण खां रोकण ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कई। अदालत दरख़्वास्त तकड़ी ॿुधणीअ लाइ मंज़ूर करे वरिती। वक्ती गवर्नर अवैस कादिर शाह जो चवणु आहे त गवर्नर हाउस में मुहर्रम हराम के हवाले से अहम इजलास थियो। गवर्नर हाउस में सिंध जो घरू वज़ीर ऐं IG पुलिस पहुची विया हुआ। प्रिंसिपल सेक्रेटरी चयो त गवर्नर मुल्क का ॿाहिरि आहे ऐं गवर्नर हाउस जूं चाबियूं बि पाण सां गॾु खणी वियो आहे। अॼु आइन जी तौहीन कई वई आहे। हू आइनी उहिदे ते वेठो आहे ऐं गवर्नर हाउस वञणु संदसि हक़ आहे। नंढी सोच रखंदड़ वॾे उहिदे ते वेही आइनी घर खे पंहिंजी ज़ाती मिल्कियत सम्झे थो। ही कहिड़ी कब्ज़ाखोरी आहे जो वक्ती गवर्नर के गवर्नर सेक्रेटेरिएट में वञणु नथो ॾिनो वञे। ऑफिस स्टेट ऐं सूबाई मिल्कियत आहे, गवर्नर जी ज़ाती मिल्कियत नाहे। पीपल्स पार्टी सिंध जे सदर निसार अहमद खोड़े जूं मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं कराची जी भितियुनि ते लिखियल आहे महाजिर गवर्नर कामरान टेसूरी त पोइ आऊं हुनखे पंहिंजो गवर्नर छो तस्लीम करियां। सिंध सरकार जी तर्जमान सादिया जावेद चयो आहे त वक्ती गवर्नर बि सूबे जो आइनी सरबराह हूंदो आहे। खेसि गवर्नर हाउस इस्तेमाल करण लाइ अॻुवाट इजाज़त जी ज़रूरत नाहे। कामरान टेसूरी ज़मीननि ते कब्ज़ा करे हाणे गवर्नर हाउस ते बि कब्ज़ो करे वरितो आहे। सिंध के वक्ती गवर्नर सैयद अवैस कादिर शाह सूरत हाल के गलत समझो। गवर्नर हाउस के तर्जमान वज़ाहत कंदे चयो आहे तर्जमान जो चवणु आहे त वक्ती गवर्नर लाइ हिकु ख़ासि ऑफिस अख़बार तैयार कई वई हुई। जेकॾहिं वक्ती गवर्नर के मुख्य ऑफिस इस्तेमाल करण जो इरादो हुजे हा त वक़्त सिर इतला ॾिनो वञे हा त इंतज़ाम कया वञनि हा। गवर्नर सिंध कामरान खान टेसूरी प्रिंसिपल सेक्रेटरी खे हिदायत कई आहे त वाक़े जी जांच 24 कलाकनि अंदरि मुकमल कई वञे। ईरान जो ॾाखिणी इसराइली शहर बेरशेबा ते मिसाइल हमलो, 5 ॼणा ज़ख़्मी, इमारतुनि ऐं गाॾियुनि खे नुक़सान। इसराइल में सायरन जो आवाज़ गूंजंदे ई टीवी ते तर्जुमो कंदड़ एंकर्स ऐं मेहमान सिधी नशरियात छॾे भॼी विया। स्टूडियो में मौजूदु एंकर्स ऐं मेहमाननि ते ख़ौफ़तारी थी वियो। इसराइली दिफ़ाई निज़ाम ईरानी मिसाइल खे रोकण में नाकाम। इसराइली फ़ौजी इख़्तियारनि जो चवणु आहे त ईरान बेरशेबा में सिर्फ़ हिकु मिसाइल फायर कयो। अरब मीडिया मूजिबि गुज़िरियल ॾींहुं ईरान इसराइल ते फायर कयल मिसाइलनि में कंसंट्रेट मवाद बि इस्तेमालु कयो हो। ईरान जो इसराइल हमला रुकण ताईं ॻाल्हियूं न करण जो ऐलान। ईरानी वॾे वज़ीर अब्बास चिराग़ची चयो आहे त जेसीं ताईं इसराइली हमला जारी आहिनि ईरान कंहिं सां बि ॻाल्हियूं करण लाइ तयारु न थींदो। ईरानी जवाब खां पोइ लॻे थो त ॿिया मुल्क पाण खे इसराइली अॻिराई खां परे रखंदा। विच ओभर में फौरी जंगबंदी कई वञे। चीनी सदर छिकतान घटाइण लाइ 4 तजवीज़ूं पेश करे छॾियूं। चीनी परॾेही वज़ारत मूजिबि शी जिनपिंग पंहिंजी तजवीज़ में शहरनि जो तरजीही तौर ते तहफ़ुज़ यक़ीनी बणाइण, ॻाल्हियुनि जी शुरूआत खे अॻिते वधण जो बुनियादी रस्तो ऐं आलमी बिरादरी खे अमन लाइ कोशिश खे अणचर करार ॾिनो आहे। चीनी सदर जो चवणु आहे त ईरान इसराइली तकरार में इम्कानी अमरीकी मुदाख़लत वधीक हिकु ख़ौफ़नाक चिताइण जो कारण हूंदी।
फील्ड मार्शल आसिम मुनी चयो आहे त पाकिस्तान इलाइक़ाई छिकताण में घटिताई ऐं सहकार ते बदल सिक्योरिटी फ्रेमवर्क खे हथी ॾियण में फ़ाल किरदारु अदा कंदो रहंदो। ISPR मूजिब आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर अमरीका जे सरकारी दौरे दौरान अमरीकी थिंक टैंक्स ऐं स्ट्रेटेजिक मामलनि जे नुमाइंदनि सां मुलाक़ात कई ऐं पाकिस्तान स्ट्रेटेजिक विजन खे बहितर तौर ते सम्झण जो मौक़ो फ़राहम कयो। ISPR जो चवणु आहे त आर्मी चीफ वॉशिंगटन में मशहूर स्कॉलर्स, तजनीकारनि, पॉलिसी माहिरनि ऐं आलमी मीडिया जे इदारनि जे नुमाइंदनि सां ॻाल्हि ॿोल कई। मुलाक़ात दौरान फील्ड मार्शल पाकिस्तान जे उसूली मौक़िफ़ खे इलाइक़ाई ऐं आलमी मामलनि ते उजागर कयो। दहशतगर्दी बाबति पाकिस्तान जे नुक़्ते नज़र ते पिणु रोशनी विधी। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पडेही दौरो मुकम्मल करण खां पोइ अॼु शाम कराची पहुचंदो। पीपल्स पार्टी तरफ़ां बिलावल भुट्टो ज़रदारी जी कराची एयरपोर्ट ते शानदार आजिया कई वेंदी। पीपल्स पार्टी चेयरमैन पाक भारत जंग खां पोइ पाकिस्तान जे पार्लिमानी वफ़द जे सरबराही कंदो। मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि ऐं सिफ़ारतकारनि सां मुलाक़ातूं कयूं। बिलावल भुट्टो ज़रदारी दुनिया ॾों पाकिस्तान जो मौक़िफ़ भरपूर नमूने पेश कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी जे इस्तक़बाल लाइ पीपल्स पार्टी कराची जे डिवीज़न तरफ़ां मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां कारकुननि जा काफ़िला एयरपोर्ट पहुचंदा। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह, निसार अहमद खोड़ो, MNS ऐं MPS तोड़े पार्टी उहिदेदारनि ऐं कारकुननि आजिया कंदा। क़यादत सिंध जी तरक्की सिर्फ़ एक मक़सद न पर ज़िम्मेवारी समझे थी। सिंध जी तरक्की रोडनि, पुलनि, इमारतुनि ऐं अवामी सहूलतुनि सां जुड़ियल आहे। मनसूबा अवाम जी ज़िंदगी जे मयार खे बहितर बणाइनि था। मयारी इंफ्रास्ट्रक्चर जी फ़राहमी ऐं गॾियल तरजीहनि जो हिसो आहे। वर्क्स एंड सर्विसिस ऐं जेल खाते जे वज़ीर अली हसन ज़रदारी जी सिंध असेंबली जे बजट इजलास में तक़रीर। संदसि चवणु आहे त वर्क्स एंड सर्विसिस खाते तहत 325 स्कीमूं मुकमल कयूं वयूं आहिनि। तरक़ियाती रफ़्तार खे जारी रखंदे 572 स्कीमूं अॻिते वधायूं वेंदियूं। 48 नयूं स्कीमूं पिणु तजवीज़ कयूं वयूं आहिनि। वफ़ाक़ी PSTP तहत 5 वॾनि रोड मनसूबनि ते अमल कयो पियो वञे। जेल खाते जूं स्कीमूं पिणु जारी आहिनि जेके क़ैदियुनि जे तहफ़्फ़ुज़, भलाई ऐं जेलनि जी इंफ्रास्ट्रक्चर खे बहितर बणाइनि थियूं। मनसूबा सिंध खे हिकु रोशन मुस्तक़बिल ॾांहुं वठी वञनि था। संद नज़म सिंध जे हर इलाइक़े, ॻोठ, शहर ताईं तरक़ीअ जा झंडा फड़काइणु आहे। दादू भरसां सेवन लिंक रोड वटि फुर जी कोशिश दौरान मुज़ाहिमत ते पुलिस एहलकार क़त्ल। ड्यूटी खां वापसि वेंदे पुलिस एहलकार ज़ुल्फ़कार पे अमर ते हथियारबंदनि फायरिंग कई। पुलिस एहलकार खे बेहोशी जी हालत में दादू अस्पताल आंदो वियो। डॉक्टरनि पारां संदसि मौत जी तस्दीक़ कई वई। सेवन वेझो लालबाग वेझो मोटरसाइकिल फुर दौरान मुज़ाहिमत ते नौजवान क़त्ल। फुर मुज़ाहिमत ते मंज़ूर हुसैन सोलंकी खे गोलियुनि जो खाज बणायो वियो। वाक़िए बाद मक़तूल जो लाश अस्पताल मुंतक़िल। टंडे गुलाम हैदर भरसां ॻोठ गुलमला में झेड़ो, औरत क़त्ल, मुड़ुस समेत 3 ॼणा ज़ख़्मी। मला बिरादरीअ जे ॿिनि धुरनि विच में पैसनि जी रेती लेतीअ तां झेड़े दौरान लठू लॻण सबबि सूमल मला क़त्ल थी वई। झेड़े में मक़तूला जो मुड़ुस, पुटु ऐं नीगरी ज़ख़्मी थी पिया। ऐं नाले वारी इल्मी अदबी शख़्सियत लेखक नसरीन अल्ताफ़ लाॾाणो करे वई। नसरीन अल्ताफ़ दिलि जो दौरो पवण सबबि दमधणीअ हवाले कयो। अदीबनि, शाइरनि, लेखकनि पारां नसरीन अल्ताफ़ जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार।